तबीयत जहन्नम के किनारे ते हुई तो हिन महबूब अचे जहन्नम का छड़ाए जन्नत जो हकदार बना। वकुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नारी फअनकज़कुम मिनहा, तवी जहन्नम के कपर ही किनारे ते हुयो पर अल्लाह तवां ते फज़ल कयो, मिठे मोहम्मद करीम के तवां दे मोकलियई जे तवां के जहन्नम का छड़ाए जन्नत जो मुस्तहिक बना। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। चंद्र के आंगुर जे इशारे सा चीरे ॾेखारण वारे महबूब जो घराणो, लथल सिज के वापस वराइण वारे दिलबर मोहम्मद जो घराणो, आंगुरन मझा मिठे पानी जा चश्मा ऐं नहरूं जारी करण वारे दिलबर मोहम्मद करीम जो घराणो, वो घराणो जे घराने जे अंदर मलाइक भी बिना इजाजत जे दाखिल न थींदा आहिनि, वो पाक घराणो जंहिंजी इफ़त, जंहिंजी तहारत, जंहिंजी पाकीज़गी खे अल्लाह पंहिंजे पाक क़ुरान में बयान कंदो आहे। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वो मुझे महबूब जो पाक घराणो जेको बुखन के रजाइण जे लाइ आयो, जेको उञारन के पानी प्यारण जे लाइ आयो, वो पाक घराणो जे पान के बुख्यो रखे करे बि गरीबन मिस्कीनन असीरन यतीमन जी संभाल लदी, जे घराणे जे शान में रब जो कुरान फरमाईंदो आ व युतइमून तआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा, इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा। मिस्कीनन के, यतीमन के, असीरन के पंहिंजे ग़िज़ा, पंहिंजे अफ़्तारी वारो सामान गरीब साइल के ॾेई करे पाण बुख ते गुज़ारे करे, गरीबन परदेसियुनि जी संभाल लहण वारो मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जो घराणो, हरम जो पासबान, काबे जे तामीर करण वारो घराणो, काबे जी मुहाफ़िज़त करण वारो घराणो, काबे शरीफ के बुत परस्ती खां छॾाए अल्लाह जो वहदत कदो बनाइण वारो घराणो, उहो पाक घराणो जे घराणे जे जा हिन उम्मत जे मथां किरोड़े एहसान आहिनि। ये सारी उम्मत, ये पूरी उम्मत पंहिंजा बच्चा कुर्बान करे छॾे, पंहिंजूं जानियूं फिदा करे छॾे, पंहिंजा माल लुटाए छॾे त इन घराणे जो हिकिड़ो थोरो बि लाहे नथो सघिजे। थोरा न थोरा मूं ते मारू अड़न जा, थर में वारी थोरड़ी तंहिं भी घणेरा, भलायूं ऐं भेरा गणियूं गणी जस केतरा। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे महबूब हिन उम्मत जे लाइ रोई रोई दुआऊं घुरियूं। अहिड़ो भी वक्त आयो
आयो जो 3 ॾींहंनि ताईं मदीने वारो मीर हिन उम्मत जे लाइ रोंदो रहियो, दुआऊं घुरंदो रहियो। तव्हांजो जिब्रील आसमाननि तां लही आयो, इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसूक। ओ मुंहिंजा महबूब, तुंहिंजी उम्मत जे बारे में मां रब तोखे राज़ी करे छॾींदुसि। महबूब तोखे ॾुखारो न कंदुसि। हिन घराणे जी पाक नबी जी पाक न्याणी, जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमत ज़हरा हिन उम्मत जे लाइ रोंदे रोंदे रातियूं गुज़ारे ॾींहं करे छॾिया। हिन महबूब जे पाक घराणे हिन उम्मत जे मथां केॾा एहसान कया, केॾा थोरा कया। ही घराणो छोरनि जो छप्पर बणिजी आयो, उघाड़नि खे ढकण वारो बणिजी आयो, ग़रीबनि मिस्कीननि मोहताजनि जो मददगार घराणो। पर अॼु 10 मुहर्रम जे दिहाड़े ते उन घराणे जो 10 मुहर्रम ते मैदान करबला में हाल छा हुयो? यहाँ ते हथ रख ओ मुसलमान, बच्चन वारा पंहिंजे दिल ते हथ रख तो बच्चा केॾा मिठा हिन, औलाद केॾो प्यारो आ, वतन केॾो प्यारो आ। पर हिकिड़ो घर जो भाती जुदा थी वञे त दिल ते छा दुख जी क़यामत टुटी पवंदी आ। पर अॼु मोहम्मद करीम जे घराणे खे निहार, टिपारी जो वक़्तु आ, मैदान करबला में हर पासे हिन पाक घराणे जा जिस्म कपिया, टुकड़ा टुकड़ा लगा पिया। हिनो मासूम अली असगर थंज पिया का अली असगर जो जिस्म रत में लाला, होनो कासिम जो पाक जिस्म रत में लाला, होनो अली अकबर जो पाक जिस्म, वो पाक चेहरो जेको शबीह मोहम्मद मुस्तफा हुयो, वो अली अकबर जेडी मल मदीने जे खिचण में हिया हलंदो हुयो त हलंदड़ माण्हू बीही वेंदा, हलंदड़ माण्हू कम छॾे कारोबार छॾे, जंहिं अली अकबर जे पाक चेहरे खे ॾिसण बीहंदा, जो अली अकबर खे ॾिसण सां दिलबर मोहम्मद करीम जे चेहरे जी यादि अची वेंदी हुई। पर अॼु उहे पाक चेहरा करबला जे मिट्टी में हिल, अॼु उहो पाक हुसैन जो बदन जेको कॾहिं अब्बे जी गोद में पलबो आ, कॾहिं जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमत ज़हरा जे गोद में लाड कंदो आ, कॾहिं नाने जे कुल्हनि ते सवारी कंदो आ। नानो मोहम्मद करीम ॿिन्ही जहाननि जो सरदार अल्लाह जो महबूब सिर सजदे में रखे हुसैन मथा चढ़ी वे त महबूब सिर मथे न खणन, सजदे मां मुंह मथे न खणन, मता हुसैन गिरी पवे, मता हुसैन खे चोट लगी वञे, मुंह मोहम्मद जी दिल नथी सही सके। सियर आलमुन नुबला में इमाम ज़हबी रिवायत आणे थो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेडी मल बीबी खातून अतहर जे घर का गुजरंदा हा, जेकॾहिं इमाम हुसैन जे रोअण जो, बचड़े नंढड़े जे रोअण जो आवाज़ ॿुधंदा हा त मोटी ईंदा हा वापसि, फातिमा मुंहिंजे बच्चे खे रोअण न दे, अलम तअलमी अन बुकाहु युज़ीननी, ए फातिमा तोखे ख़बर न आहे त हुसैन रोअंदो आहे त मुंहिंजी दिलि खे ॾुख पहुचंदो आहे, हुसैन जो रोअण सही नथो सघां, हुसैन जा गोड़ा मुझे दिल बर्दाश्त नथी करे सके। जे हुसैन खे मुझो आका कुल्हन ते विहारे मदीने जे गलियुनि में घुमाई, अॼु उन हुसैन जो पाक बदन करबला जी उन रेगिस्तान जे मथां, उन धरती जे मथां अॼु
सिर मुबारक जालिम खौली बिन यजीद खणी जुदा करे वियो आ। बाकी जिस्म करबला जी सरजमीन ते आ, पर अञा बि ज़ालिमन छा कयो, ज़ुल्म जी इंतहा करे छड़ी। उन पाक हुसैन जे बदन जे मथा इब्न ज़ियाद जो हुकुम तो मिले, इब्न साद जो हुकुम तो मिले त 10 भला घोड़े जा सवार हुसैन जे जिस्म जे मथा घोड़ा ढोड़ायो। घोड़ा ढोड़ायो, हिन जे जिस्म जा आसार मेटायो। ऐं खेमे मझा बीबियुनि पाक दामन आरियायुनि पे ॾिठो। जॾहिं उन्हनि जी निगाह इन मंज़र खे ॾिठो हूंदो त इन घराणे जे दिल ते छा गुज़रियो हूंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। रुगे ऐसी तई न, पर शिमरो पलीत अचे थो त अहल बैतन जे उन पाक खेमन जे करीब वधियो आ, जन जे घरनि में रब जा मलाइक बि बिना इजाज़त जे न ईंदा हुया। शिमिर करीब आयो ऐं जेकी कुछ सामान अहल बैतन जे घरनि में हो वो भी लुट करे खड़ी वियो। ओडी मल बीबी ज़ैनब थी फरमाए त ओ शिमिर तोखे शर्म न आयो, ओ इब्ने साद तोखे हया न आयो, जो अज नबी जे घराणे जो भी शर्म न पई। जे नबी जो कलमो पढ़ंदो ही अज उन महबूब जे घराणे सां तो ही हाल कयो आ। अरे क्या मजे दिहाड़े में तू वाहिदुल कहार जगह केड़ो कंद कर दे, तू असांजे नाने मुहम्मद करीम जे गया केड़ो जवाब दींदे। पर हुन जे अंदर मां ईमान निकरी चुको हुयो, खुदा जो खौफ निकरी चुको हुयो, हमीयत ऐं गैरत हया इस्लामी निकरी चुको हुयो। अल्लाह अल्लाह, हिक तरफ अहल बैत पाक आहिनि, हेॾो यज़ीदिन जूं उरह ज़ोरायूं आहिनि, पर कुर्बान हिन पाक घराणे जे सब्र तां कुर्बान वञे, हिननि जे इस्तक़लाल तां कुर्बान वञे। पर अहिड़े टाइम जे अंदर भी अहल बैतन जे खेमन मजा मातम न हुयो, पिटको न हुयो, वाय वेला न हुई, पर अल्लाह जे कुरान जे तिलावत जो आवाज हुयो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं, ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं। शहीदों की ये खुशबू है कि सब जंगिल महकता है। अल्लाह अकबर। सिज लही वियो, रात पइजी वई। यज़ीदियुन वञी पंहिंजे खेमन में फतह जा जश्न मल्हाया। यज़ीदियुन वञी ख़ुशीअ जा रक़्स ऐं सुरूद ॻाया। पर नबी जे पाक घराणे जी रात कीअं गुज़री हूंदी, ज़रा हियांव ते पंहिंजे हथ रखो। औरत जी दिल केॾी नाज़ुक हूंदी आहे, थोरो दुख भी औरत बर्दाश्त न करे सघंदी आहे। पर उन अम्मा सैयदा ज़ैनब साइण जे दिल ते छा गुज़रियो हूंदो, जंहिंजे निगाहुनि जे साम्हूं उन जो सारो घराणो
कुर्बान थी चुको हुजे। उन बीबी शहरबानो जे दिल ते छा गुज़रियो हूंदो, उन महबूब जे बचड़न जे दिलुन ते छा गुज़रियो हूंदो, इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार जे दिल ते छा गुज़रियो हूंदो। जेॾीमहिल रात छांइजी वई, यजीदी लश्कर वञी पंहिंजे खैमन में रहियो, पर मुझे सोने इमाम हुसैन जे नबी जे पाक घराणे वटि निंड न हुई, आराम न हुयो, अखियुनि में लुड़क हुया। यदा ज़ैनब साइण निकती त ॻोल्हिया मुझे अधे हुसैन जो पाक बदन किथे आ। करबला दे मैदान में गोली दे चंद्र जी चांड्रोकी में गोली दे तलाश कंदे जेॾीमहिल इमाम हुसैन जो पाक जिस्म चे ॾिठई, सिर मौजूद नाहे, जिस्म सारो करबला जी मिट्टी में। ओॾीमहिल मुंहुं मदीने दे करे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े चए थी, या रसूल अल्लाह, ओ मुझा सोना नबी, हेॾे निहारियो तुंहिंजे कुल्हनि जे सवार हुसैन जो अॼु ज़ालिमनि छा हाल कयो आहे। मुंहिंजा दोस्तो ओॾी महिल इमाम हुसैन खे मुखातिब थी चवे थी, ओ मुंहिंजा अदा, मूं परदेसियाणी भेण खे मयार न ॾिजाए, मां तुंहिंजो कफन किथों आणियां जो ज़ालिम सभु कपिड़ा बि असांजा फुरे विया। सिर मेरे कोई मयार न देवे, तेरी भेण बहू मजबूरे, किथों ले आवा कफन में तेरा, इथों शहर मदीना दूरे। अल्लाह अकबर। रात किए गुजरी होंदी, केड़े दुखई अफसुर्दगी में गुजरी होंदी, पर अल्लाह अल्लाह अहले बैतन जे उन पासे ॾऊं अल्लाह जे कुरान जे तिलावत जो आवाज़ अची रहियो आहे। दुनिया वारनि खे ॿुधायूं त असां नबी जो घराणो अल्लाह जे कुरान सां असांजी हेतिरी दिल आहे। ऐं जेॾीमहिल 11 जो ॾींहुं थियो ऐं उहो काफ़िलो वठी यज़ीदी सिपाही इमामनि खे ऐं नबी जे पाक घराणे खे कैदी बनायो वियो, ज़ंजीरनि ऐं रसनि में ॿधो वियो। उहो मंज़र बि केॾो दिलि ॾारींदड़ मंज़र हूंदो जो हरम जा कैदी बणिया। अॼु मुस्तफ़ा करीम जो पाक घराणो कैदी जे सूरत में वठियो पिया वञनि। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं बीबी ज़ैनब साइण खे हिकिड़ी रस्सी में ॿधो वियो। ऐं जेॾीमहिल ही काफ़िलो हलियो आहे, रस्ते सां हलंदे हिकु ॻोठ खां गुज़र थियो आहे त मस्जिद मंझां बांग जो आवाज़ आयो आहे। ओॾी महिल सैयदा ज़ैनब साइणे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े फरमाए थी, ओ यज़ीदियो, थोरी देरि असांजा रस्सा खोलियो त असां अल्लाह जी निमाज़ पढ़ी वठूं। फातिमा जी न्याणी कॾहिं निमाज़ न छॾी आहे। अॼु निमाज़ जो वक़्तु अची वियो आहे। अॼु ही असां जूं रस्सियूं खोलियो त असां अल्लाह जो फर्ज़ अदा करे वठूं। मथां क़यामत जे ॾिहाड़े में अम्मा खातून अतहर जी मयार मिले, मथां बाबे अली जो ॾोरापो मिले, मथां नाने मोहम्मद करीम जी मयार मिले त बचड़ी ज़ैनब नमाज छो छड़ी हुई। ए यजीदियो, ही लश्कर हटायो, ही रस्सा खोलियो त असीं अल्लाह जो फर्ज नमाज अदा करे वठूं। मोरे वारा कन खोले ॿुध, मुझे महबूब जे बचड़नि केतिरी नमाज सां दिल रखी हुई, केतिरो उन्हनि जो क़ुरान सां प्यार हुयो। ऐं अॼु हुबदार सॾाइण वारा, तूं पंहिंजे हियाव ते हथ रख त तो ख़ुदा जा फर्ज़ केतिरा अदा कया। हाँ,
अज बांग थी अचे मस्जिद में नथो अची खुदा जो सॾु थो मिले निमाज़ नथो पढ़ी अल्लाह जे घर खां बेगानो बणजी वियो ही खुदा जे दीन खां परे थी वियो ही ॿुधाए क़यामत जे रिहाड़े में मुंहिंजे सोने हुसैन जे अॻियां तूं कंधु कहिड़ो खणंदे हाँ अल्लाह जो फर्ज़ा निमाज अहल बैतन हेड़े हाल जे अंदर भी निमाज न छड़ी आ दुनिया वारन के सबक सेखारियो आ तो जेकरे हुबदार आयो अहल बैतन सा मोहब्बत रखण वारा आयो तो निमाज पढ़ी ॾेखारियो न हाँ पो जेके अहल बैत जा हुबदार हैं जेके सोने हुसैन उन जे पाक घराने सा मोहब्बत अकीदत रखन था से अज वायदो कयो तो इंशाअल्लाह निमाज पढ़ंदास मथिया निमाज कायम कयो ए मोमिन निमाज मौला जो फर्ज आहे निमाज कायम कयो ए मोमिन निमाज मौला जो फर्ज आहे निमाज रहमत निमाज बरकत निमाज लाईंदी कर्ज आहे निमाज कायम कयो ए मोमिन निमाज मालिक जो फर्ज आहे हाँ अकीमुस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन निमाज कायम कयो मुशरिकन मजा न बणजो मुशरिक निमाज न पढ़ंदा आहिनि जे मोमिन आहियो जे हुबदार आहियो त निमाज पढ़ी ॾेखारियो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अहले बैतन जो काफिलो जने कूफे जे शहर में अचे थो तो उहे कूफे जा माण्हू पाक नबी जे घराणे के ॾिसी ॾिठो तो वॾो ज़ुल्म थी वियो आहे ऐं मकर जो रोअण लगा पिटण लगा हजरत सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो ए ज़ालिमो ए कूफियो तव्हाई खत लिखी घुरायो तव्हाई असां के आणाई हेडी वडी असां के अज़ियत पहुंचाई वरी अज तव्हीं रोई रहिया आयो सैयदा ज़ैनब फरमायो ए असां जे हाल ते तव्हीं मातम करण वारो मां नबी जी न्याणी तव्हां के बददुआ थी ॾियां खुदा कंदो क़यामत ताईं पिटींदा रहंदो हाँ तारीख़ खोले ॾिसो त पिटके ऐं मातम जी शुरूआत किथों थी आहे कूफे मजा ऐं यज़ीद जे घर दिमश्क मजा शुरूआत करण वारो कारण कपड़न जो आगाज मातम में सोग में कारण कपड़न जो आगाज करण वारो हुयो त यजीद जो घर हुयो ॾिठई त जेडी मल हेडो जुल्म थी वियो आयो हाने माण्हू मुखे लानत मलामत कंदा मुझे कुर्सी के खतरो पइजी वियो पो उन शर्मसारी के मिटाइण जे लाइ मातम जी शुरुआत कई आ त यजीद पंहिंजे घर में कई आ मुंहिंजा दोस्तो सोने इमाम हुसैन मातम कोन कयो इमाम हसन मातम कोन कयो मुझे सोने महबूब मोहम्मद करीम या तालीम कोन ॾिनी आ जेका अज इंसान करे रहिया आहिनि जे आल बैतन जो हुबदार आहीं त सब्र कर नमाज पढ़ कुरान पढ़ जेको अहल बैत तरीक़ो सेखारे विया आहे हाँ 10 मुहर्रम जे रिहाड़े ते तू समझी तो मुझी वडी इबादत आ मातम कई कारा कपड़ा पातई समझी तो मुझी वडी इबादत थी वई पर न न न आ मुझे दिल पर मोहम्मद करीम का पुछ त 10 मुहर्रम जो ॾियारो कीअं गुज़ारणो खपे हाँ
इमाम बेहकी रिवायत आने थो फज़ाइल औकात के अंदर तॾहिं मुहर्रम जो दिहाड़ो थियो त मदीने वारे साईं हिकड़े पढ़े ॾींदड़ के मोकिलियो वञ मदीने जे घिटियुनि में ऐलान कर, मदीने जे मज़ाफ़ात ऐं बहराड़ियुनि में बस्तियूं नंढड़ा ॻोठड़ा उन्हनि में ऐलान कर त अॼु 10 मुहर्रम जो दिहाड़ो आहे, जंहिं रोज़ो न रखियो आहे सो रोज़ो रखे, जे रोज़ो रखियो आ सो रोज़ो मुकम्मिल करे, पर जंहिं रोज़ो न रखियो आ सो भी बकिया ॾींहं ईअं गुज़ारे जीअं रोज़ेदार गुज़ारींदा आहिनि। अब ॻाल्हि सम्झव, जे रोज़ो रखियो आ सो पंहिंजो रोज़ो मुकम्मल करे, जे रोज़ो न रखियो आ सो बकिया ॾींहं ईअं पूरो करे जीअं रोज़ेदार गुज़ारींदा आहिनि। हाँ, बीबी रुबैया बिन्त मुअव्विज़ बिन अफरा फरमाए थी त असां मदीने जे मर्दन भी रोज़ा रखिया, मदीने जे औरतुन भी रोज़ा रखिया, पर असांजा नंढड़ा ॿारड़ा जेके थञ पिया कया 9 मुहर्रम जे ॾींहं असां उन्हनि खे भी रोज़ो रखायोसीं। हाँ, अरे मुंहिंजे महबूब जॾहिं 10 मुहर्रम जो दिहाड़ो थियो हदीसूं शाहिद बीठियूं आहिनि फसामहू व अमर बिसियामिही, महबूबन खुद भी रोज़ो रखियो ऐं ॿियनि खे भी रोज़े रखण जो हुकुम ॾिनो। ऐं तूं छा थो करीं मुजादा, इन दिहाड़े ते मदीने वारे साईं छा सेखारियो, अहल बैतन छा करे ॾेखारियो ऐं तूं छा करे रहियो आहीं? जे अहल बैतन जो हुबदार आहीं त रोज़ो रख, कुरान पढ़, नमाज पढ़, अल्लाह जो जिक्र कर, सोने नबी ते सलात पढ़ त अहल बैत ख़ुशि थियनि न। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाहु अकबर। रात ढली वई, कूफे जे शहर ॾे पहुचंदे पहुचंदे रात रस्ते में पइजी थी वञे पई त मुंहिंजे सोणे इमाम पाक जो घराणो जिते रहिया आहिनि रात रब जे जिक्र में, दुआ ऐं मुनाजात में गुज़री आ, अल्लाह जे इबादत में रात गुज़री आ, सब्र ऐं शुक्र में रात गुज़री आ। ऐं जॾहिं कूफे जे शहर में दाख़िल थिया आहिनि तॾहिं बि सब्र सां अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहंदे करे अल्लाह जे क़ुरान पढ़ंदे कूफे जे शहर में दाख़िल थिया। मुंहिंजे सोणे इमाम हुसैन जो सिर नेज़े ते अॻियों आ, पुठियों अहल बैतन जो काफ़िलो आ। ईअं पियो लॻे त ॼण हींअर बि इमाम पंहिंजे घराणे जो रहबर ऐं अॻवान हली रहियो आहे। जेॾी महिल कूफे जे शहर में सुणे इमाम जी सिरी मुबारक पहुती आ, ओॾी महिल बि चप चुरन था पिया त रब जे क़ुरान जी तिलावत करे रहियो आ। वाह हुसैन तुंहिंजी क़ुरान सां मोहब्बत। हाँ, खौली बिन यजीद खबीस कमबख्त इमाम हुसैन जी सिरी मुबारक खणी पंहिंजे घर आंदी आ, कंहिं बर्तन में ढके रखई, नवार नाले साल अथसि, उन खे तो चवे त अॼु मूं वॾो खज़ानो आंदो आ, सुभाणे इब्न ज़ियाद मूंखे वॾा इनाम ॾींदो। चई छा आंदो अथई? चई इन थांव जे हेठों ॾिस, वञी ॾिसे त सुभान अल्लाह मुंहिंजे पाक हुसैन जो सिर मुबारक रखियो, चेहरो मुबारक चोटी जे चंड जहिड़ो चेहरो, उहे जुल्फ मुबारक। सियरुल आलाम में इमाम ज़हबी तो लिखे त हज़रत इमाम हुसैन जा वार मुबारक वॾा हूंदा, घुंडीदार जुल्फन वारा हूंदा। जेॾी महिल हीअं वार मुबारक खोले ऐं पटको ॿधी हीअं जो निकिरंदा हुया, ईअं महसूस थींदो हो त चोॾहीं जो चंड ककरनि मजा ज़ाहिर थी पियो आ। अॼु वार जुल्फ मुबारक रत में रंगीन है, रत में चेहरो मुबारक रत में रंगीना, हिन
औरत जो ओ खबीस मानू दौलत आनी दाहिन सोन चांदी आनी दाहिन तू फातिमा तू ज़हरा जे बचड़े जो सिर खड़ी आई हुई तो ते खुदा की लानत पवे अज खां वठी मां तो सा गड न रहंदसे जो हेडो तू जुल्म करे आयो ही माई छाती करे जो रात जो चेहरे मुबारक के साफ कई जुल्फन के साफ करे बाहू अदब जू बधी गोडड़ा अदब जा बधी सोने इमाम जे सिर मुबारक जे अॻियों वेठी आ त इएं थी फरमाए ॾिसां थी त नूर जो इएं जो सिलसिलो शुरू थियो आ त सिर मुबारक खां आसमान ताईं नूर जूं लाटूं मूंखे नज़र आयूं चवे थी अच्छे रंग जा परिंदा पई ॾिसा अच्छे रंग जा पखी पई ॾिसा जेके सिर मुबारक जे मथों गश्त पिया कनि ख़बर नाहे ये पखी हुया कहिड़ा पर ईअं पियो लॻे त ॼणो अल्लाह जा मलाइक सोने हुसैन जो दीदार करण आया हुया अल्लाहु अकबर जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक ऐं अहल बैतन जो काफ़िलो वठी करे इब्ने ज़ियाद जे दरबार में आंदो वियो ऐं इब्ने ज़ियाद आम ऐलान ख़ुशी जो कयो दरबार जा सब दर खोलाए छॾी त अचो ॾिसो जे मुंहिंजे अॻवान यज़ीद जी बरख़िलाफ़ी कई आहे उन खे हीअ सज़ा मिली जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक अचे थो हिन ख़ीस जे हथ में इब्ने ज़ियाद जे हथ में लठ हुई उहा लठ चपन मुबारकनि ते हणी चवण लॻो मां राई तो मिसल हाज़ा हुस्ना हेड़ो हुस्न मूं अॻु कॾहिं कंहिंजो न ॾिठो दुश्मन बि मञे पियो त हुसैन जो वाह जो हुस्न सुभान अल्लाह मुझा दोस्तो उन वक्त में असाबी सगोरो ज़ैद बिन अरकम वेठो हुजे बुढ़ड़ो असाबी फरमाए तो ओ पलीत हटाए पंहिंजी लट के या बेअदबी न कर मूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त दिलबर मोहम्मद करीम हुसैन जा चप मुबारक चुमंदो हुयो हुसैन जे गलनि खे चुमंदो हुयो ही कहिड़ी गुस्ताखी तो करी हटाए पंहिंजी लठ के मुझे सोने हुसैन जी एतरी बेअदबी न कर अल्लाह अकबर मुझा दोस्तो यजीद हा इब्ने ज़ियाद जे अॻियों जेॾीमहिल पाक नबी जो घराणो कैदी जे सूरत में आंदो वियो सैयदा ज़ैनब साइणे बानियुनि जे विच में मेरड़ा कपड़ा पातल हुयस गर्दन झुकायूं वेठी हुई पुछा की इहा औरत केर आहे बीबी साण जवाब न ॾिनो वरी ॿियो भेरो पुछी इहा औरत केर आहे बीबी साण जवाब न ॾिनो के माण्हू चयो त इहा ज़ैनब बिन्त अली आहे जेका हैदर करार जी न्याणी आहे रिवायत में अचे थो जॾहिं बीबी ज़ैनब जी विलादत थी हुई न त ओडी महिल मदीने वारा साईं सफ़र में निकितल हुया हवेली में मौजूद न हुया बीबी खातून अथर पंहिंजे वर अली खे अर्ज़ कयो अली न्याणी जा इहा नालो रखोसि मौला अली फरमायो ओ बीबी हिन जो नालो मां न रखंदुसि हिन जो नालो मिठो मोहम्मद करीम पाण अचे रखंदो जने मुझा सोना हबीब सफर ता मोटी आया त नंढड़ी न्याणी खणी हुजूर जी गोद में ॾिननि महबूब गल चुमिया पेशानी चुमी फरमाइनि था हिन जो नालो तो रखां ज़ैनब उहा सैयदा ज़ैनब जंहिंजे चेहरे में रोब ऐं जलाल नबवी हुयो उहा ज़ैनब जंहिंजी शबीह हज़रत बीबी खदीजतुल कुबरा सां मिलंदी हुई जंहिंजे अंदर में बहादुरी मौला अली वारी हुई सब्र इमाम हुसैन वारो हुयो चुप कयूं गर्दन झुकायूं वेठी हुजे त
इब्न ज़ियाद चवण लगो त ओ ज़ैनब तुझे भाव सरकशी कई उन्हें के सजा मिली या न तव्हांजा जो मर्द कत्ल थी विया मुझी दिल खुश थी आ ओडी मल जे फट ते कंहिंखे लूण विझबो आहे न फट ते कंहिंखे मिर्च बुरकजन इब्न ज़ियाद खबीस चवण लगो त ए ज़ैनब तुहांजा मर्द कत्ल थी विया मुझी दिल खुश थी आ ओडी मल साइण जे अखियुनि में लुड़क अची विया रोई फरमाए थी ओई ओ इब्न ज़ियाद तो मुझे वडन खे कत्ल कयो मुझे नंढन बचड़न खे कत्ल कयो मुझा शाखूं वठई असांजी पाड़ उखेड़ई जे इन जुल्म में तुझी दिल ठरी आ त भली ठरे पर ओ इब्न ज़ियाद वो ॾियारो याद कर जने अल्लाह जी कहारी कोर्ट में तू हाज़िर थींदे उते ॿुधाए त रब जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदे इब्न ज़ियाद जी नज़र हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन ते पई चे इहो केर आ चे इहो इमाम हुसैन जो फर्जंद अली औसत इमाम ज़ैनुल आबिदीन आ भला इन्हे के छो छॾियो तो इन्हे के भी क़त्ल कयो न जेरी मल ज़ालिम कत्ल जो ऑर्डर दिनो तो सैयदा ज़ैनब उथी ऐं अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े चवण लगी ओ ज़ालिम अहल बैतन जे रत मां अञा तुझी दिल न भरी आ पूरो घराणो शहीद कई हाणे इहो हिकिड़ो ई त बीमार ज़ैनुल आबिदीन आ असां परदेसियाणियुनि खे मदीने केर पहुचाईंदो इन परदेस काफ़िले जो इन परदेसियाणियुनि जो इहो ई त पहुचाइण वारो असांजो महरम ई रफ़ीक आ जे इन्हे खे तूं क़त्ल थो कराई त पहिरीं मूंखे क़त्ल कर पोइ भली ज़ैनुल आबिदीन खे क़त्ल कजाए त इब्न ज़ियाद खबीस हैरत में अची अजब में अची चवण लॻो त खून जो रिश्तो केॾो न प्यारो आहे जो औरत पंहिंजे भाइटे जे लाइ कीअं पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ तैयार बीठी आहे अल्लाह अकबर कबीरा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े फरमाए थो हाओ जे अॼु मुंहिंजो नानो मोहम्मद करीम मुंहिंजो ही हाल ॾिसे हा हाओ जे अॼु मुंहिंजो बाबो अली मुंहिंजो ही हाल ॾिसे हा त ज़रूर असांजे हाल ते रहम करे हा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ उम्र देस पंहिंजो दा विसारण ॾुखियो आहे मारुनरी मुंहिंजो बदन हिते बुखियो आहे उम्र देस पंहिंजो विसारण ॾुखियो आहे वतन हर कंहिंखे मिठो हूंदो आहे पंहिंजा अबाणा हर कंहिंखे मिठा हूंदा आहिनि पर अल्लाह अल्लाह केरु इमाम ज़ैनुल आबिदीन खां पुछे जंहिंजो वतन मदीनो आहे जंहिंजा मारू मदीने वारा हुजनि मारवी वेचारी रोए पई त उमर तुंहिंजा ज़री ज़रबफ़्त नथा वण छॾ त पंहिंजे अबाणे वतन ते वञा मारवीअ खे पंहिंजे मलीर सां मुहबत हुई त अहल बैतन खे कीअं न पंहिंजे पाक मदीने सां मुहबत हूंदी ओॾी महिल अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े फरमाइनि था ओ इब्न ज़ियाद तो असां सां ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे बुधाए त क़यामत जे रिहाड़े में जे नबी जो कलमो थो पढ़ी उन नबी जे अॻियां तूं जवाब कहिड़ो ॾींदे पर जंहिंजे दिल ते मोहर लॻी चुकी हुजे
जो अंदर अंधो बणिजी चुको हुजे, उन जे अंदर में हया ऐं तरस ऐं बाझ न रहियो हुजे, उनखे दिल में को बि हया न ईंदो आहे। मुंहिंजा पिरी प्यारा, जॾहिं दुनिया जी मुहबत दिल में ईंदी आहे त ईमान अंदर मज़ा निकिरी वेंदो आहे। हाँ, जॾहिं दुनिया जी मुहबत दिल में ईंदी आहे त पोइ न उनखे शनाख्त रहंदी आहे, न उनखे ख़ुदा जो ख़ौफ़ रहंदो आहे, उन जे मथां पटियूं चढ़ी वेंदियूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, दुनिया जी मुहबत यज़ीद जे सीननि खे अंधो बनाए छॾियो हो।